अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु आचर जो ॾींहुं आहे। आचर जो ॾींहुं ॿारनि जो हूंदो आहे। मां पंहिंजे ॿारनि खे वठी आयो आहियां। अॼु हिननि जी फरमाइश हुई त असां इहे लुॾंदासीं ऐं टिप खाईंदासीं। लुॾण त तव्हां ॾिसी रहिया आहियो, बाक़ी टिप ॾिसो अनाया ऐं अनम एॾो मस्तु हिन में लॻी पयूं आहिनि। ॿिया बि ॿार, अॼु आचर जो ॾींहुं आहे। हिते गुलशन दीद हे अरबा बाज़ार जो ग्राउंड आहे, जिते ही झूला लॻल आहिनि ऐं ॿार हिते मौज मस्तियूं कनि था पिया। 10 रुपया टिकट फी ॿार जी। ॾिसो पप्पा, हाँ अचा अचा। अॼु मौज मस्ती लॻी पई आहे ॿारनि जी। अॼु हिननि जी पंहिंजी फरमाइश त असां ही झूला जेको आहे खाईंदासीं, टिप खाईंदासीं ऐं लुॾंदासीं। अॼु हुननि झूलनि ते न विया। मल्हार ख़ान बि वेठो आहे। मल्हार ख़ान, मल्हार सही आहे? झूलो ॾियां पाण? वाह सही आहे। मल्हार ॾिसो, मुंहिंजो पुटु मल्हार ऐं मुंहिंजी अनमोल जी सहेलियूं हुन जूं अचनि थियूं ऐं ही ॿार ॾिसो। छा थियो पुट, छा थियो? आस्ते बाबा, आस्ते बाबा, आस्ते। आचर ॾींहुं आहे ऐं ॿार मौज मस्ती में लॻा पिया आहिनि। मुंहिंजा ॿार ऐं ॿिया ॿार अॼु आचर ॾींहुं आहे। हीउ जेको लॻल आहे ग्राउंड अरबा बाज़ार फेज़ 2।